नाज़िन मुल्क में तालीमी सरगर्मियों बहाल थींदे जैकबाबाद में भी स्कूल ऐं कॉलेज खुली विया आहिनि। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर अब्बास गुल मस्तोई। जी अब्बास, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हुकूमत के ऐलान ते अमल कंदे तालीमी इदारा त खुली विया आहिनि। जैकबाबाद शहर जा सरकारी तोड़े प्राइवेट स्कूल खुलण जो अॼु पहिरियों ॾींहुं आहे। प्राइवेट स्कूलनि में शागिर्दनि जी हाज़िरी वधीक ॾिसण में आई, जॾहिं त सरकारी स्कूलनि में शागिर्दनि जी हाज़िरी तमामु घटि हुई। जैकबाबाद जे प्राइवेट स्कूलनि में हैंड सैनिटाइज़र जो इस्तेमाल भी कयो वियो ऐं SOPs ते अमल भी ॾिसण में आयो। मगर सरकारी स्कूल हमीदिया हाई स्कूल में जॾहिं असां वियासीं त उते बिल्कुलु उस्तादनि तोड़े शागिर्दनि खे जेके मास्क कहा वो भी इस्तेमाल कोन कयो ऐं सैनिटाइज़र जो भी को भी इस्तेमाल न हो ऐं SOPs ते बिल्कुलु अमल नाहे कयो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, इंतज़ामिया खे घुर्जे त उहे जेके सरकारी स्कूल आहिनि उन्हनि में हैंड सैनिटाइज़र जो जेको आहे इस्तेमाल कराइनि ऐं उस्तादनि खे मास्क पाइण ते जेको पाबंद बणाइनि। जी अब्बास, तव्हांजी महिरबानी।